ईरान छो अरब मुल्कनि जे पाणी जे प्लांटनि खे निशानो बणाए रहियो आहे। बहरीन इल्ज़ाम लगायो आहे त ईरान उन जे डीसेलिनेशन प्लांट्स खे निशानो बणायो आहे, जॾहिं त ईरान जी दावा आहे त अमरीका उन जे सामूंडी इलाइक़े कशम में वाक़िए डीसेलिनेशन प्लांट खे निशानो बणायो आहे। नाज़रीन, इहे डीसेलिनेशन प्लांट्स छो अहम आहिनि ऐं उन्हनि खे निशानो छो बणायो पियो वञे, अचो त इन जो जाइज़ो वठूं था। मां आहियां फ़हमीदा रियाज़, तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN। जीअं पाकिस्तान में थर, चोलिस्तान ऐं चागी जा इलाइक़ा ख़ुश्क ऐं रेगिस्तानी आहिनि, अहिड़ी तरह अरब नार वारनि मुल्कनि जो ख़ितो बि दुनिया जी सभ खां वधीक ख़ुश्क इलाइक़नि में शुमार थिए थो। हिते बरसाति तमामु घटि थिए थी, वॾी मुस्तक़िल नदियूं मौजूदु न आहिनि ऐं ज़मीन हेठां पाणी जा ज़ख़ीरा बि महदूद आहिनि। इन्हीअ जे करे गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि दौरान उन्हनि मुल्कनि वॾे पैमाने ते डीसेलिनेशन प्लांट तामीर कया। उहे प्लांट समुंड जे पाणी मां लूण ऐं ॿियूं मादनात कढी उनखे पीअण जे लाइक़ बणाइनि था। नार वारा मुल्क दुनिया जे लॻभॻि 40% डीसेलिनेशन पाणी पैदा कनि था। हिन इलाइक़े में 400 खां वधीक डीसेलिनेशन प्लांट मौजूदु आहिनि, जिन ते लॻभॻि 10 करोड़ माण्हू पंहिंजी रोज़ानी पाणी जी ज़रूरतनि लाइ भाड़ीनि था। इन जो मतिलबु आहे त हिते शहरी ज़िंदगी सिधी तरह इन सनती निज़ाम ते क़ाइमु आहे, जेको समुंड जे पाणीअ खे साफ़ करे शहरनि ताईं पहुचाए थो। कोइत में लॻभॻि 90% पीअण जो पाणी डीसेलिनेशन मां अचे थो। अहिड़ी तरह ओमान जो लॻभॻि 86% पाणी ऐं सऊदी अरब जो लॻभॻि 70% पाणी, गॾियल अरब इमारत जो लॻभॻि 40% खां वधीक पाणी समुंड जे पाणी खे साफ़ करे हासिल कयो वञे थो, जॾहिं त बहरीन मुकमल तौरु इन ते भाड़े थो। ही पाणी पाइप लाइननि ज़रिए 100 किलोमीटर परे शहरनि ताईं पहुचायो वञे थो। अहिड़ी तरह इन्हनि प्लांटनि खे ठाहिण में अरबियन डॉलर ऐं केतिरा ई साल लॻनि था ऐं जेकॾहिं इन्हनि जा अहम हिसा मुतासिर थी वञनि था त मरम्मत में बि महीना लॻी सघनि था। सवाल इहो आहे त मौजूदा जंग में उहे प्लांट आसानी सां निशानो छो बणजनि था। माहिरीन इन जे जवाब में चवनि था त छाकाणि इहे प्लांट समुंड जे किनारे ते ठाहिया वेंदा आहिनि, छो त उन्हनि खे लगातार समुंड जे पाणी जी घुर्ज हूंदी आहे, तंहिं करे उन जी जॻह हमेशह वाज़े हूंदी आहे। ॿियो त उहे प्लांट तमामु वॾा सनती कॉम्प्लेक्स हूंदा आहिनि, जिन में पाइप लाइनूं, टैंक, फिल्ट्रेशन यूनिट्स ऐं पावर स्टेशन शामिल हूंदा आहिनि। सैटेलाइट या ड्रोन ज़रिए उन्हनि खे आसानी सां ॾिसी सघिजे थो। घणा डीसेलिनेशन प्लांट वॾी मिक़दार में बिजली घुरनि था। जेकॾहिं बिजली जी फ़राहमी मुतासिर थी वञे त पोइ प्लांट बि बंदि थी सघे थो। हिन प्लांट जा केतिरा ई हिसा तमामु हसास हूंदा आहिनि, जेकॾहिं उन्हनि ते हमिलो थिए त पूरो प्लांट बंदि थी सघे थो। इन्ही करे माहिर चवनि था त कुझु महदूद हमला बि पूरे शहर जे पाणी जी फ़राहमी मुतासिर करे सघनि था। नाज़रीन, थोरो सोचो, जेकॾहिं इन्हनि प्लांटनि ते हमिलो थी वञे त पोइ छा थींदो। शुरूआती कुझु ॾींहंनि में हुकूमती ज़ख़ीरो कयल पाणी इस्तेमालु कंदियूं। केतिरनि मुल्कनि में पाणी जा वॾा ज़ख़ीरा ठाहिया आहिनि, पर उहे ज़ख़ीरा आम तौर ते रुॻो कुझु ॾींहंनि या कुझु हफ़्तनि लाइ काफ़ी हूंदा आहिनि। जेकॾहिं प्लांट बंदि रहंदा त हुकूमत खे पाणी जी सख़्तु राशनिंग करणी पइजी सघे थी। सनतनि खे पाणी जी फ़राहमी घटाए सघिजे थी ऐं रुॻो घरूली ज़रूरतनि खे तरजीह ॾिनी वेंदी। पाणी जी खोट केतिरनि ई सनतनि ते असर विझी सघे थी, जहिड़ो पेट्रोल केमिकल सनत, बिजली पैदा कंदड़ प्लांट, तामीराती शोबो, सियाहत, होटल, रिज़ोर्ट्स, शहरी सहूलतूं बि मुतासिर थींदियूं। जेकॾहिं पाणी जी फ़राहमी डिघे अरसे ताईं मुतासिर रहे त सिहत जा मसइला पैदा थी सघनि था। सफ़ाई जा निज़ाम मुतासिर थींदा ऐं साफ़ पीअण जे पाणी जी खोट संगीन मसइलो बणिजी सघे थी। सवाल इहो बि आहे त छा ईरान बि समुंड जो पाणी साफ़ करे इस्तेमालु करे थो? इन जो जवाबु हा में आहे, पर उन जी तादाद नार मुल्कनि जे मुक़ाबले में घटि आहे, छो त ईरान वटि केतिरा वॾा दरिया, डैम ऐं ज़मीन हेठां पाणी जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। तंहिं करे उहो मुकमल तौर ते डीसेलिनेशन ते भाड़ींदो न आहे। माहिर चवनि था त जेकॾहिं तेल जी रिफाइनरी ते हमिलो थिए थो त आलमी ज़ख़ीरनि मां तेल हासिल करे सघिजे थो, पर पाणी जो को आलमी ज़ख़ीरो न आहे जेको पूरे शहर जी उञ उजाए सघे। पाणी बोतलुनि में घुराए सघिजे थो, पर केतिरो? इन जंग नार मुल्कनि जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जो मुस्तक़बिल ते बि सवाल उथारे छॾिया आहिनि, जिन जा असर डिघे अरसे ताईं रहंदा।